अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ख़ुशि हूंदो ठीकु ठाक हूंदो दोस्तो। त मोरा ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं, जेको हर पल जीअं जो ड्रामो बहितरीन हिकु ड्रामो आहे दोस्तो। त हलूं था बिना देरि पंहिंजी अपडेट जे तरफ़ दोस्तो। जी दोस्तो, त सिकंदर हिकु अहिड़ी दलदल में फाथो आहे जीअं तारीशा जी जाइ ते हुनखे कुंवार थियल जेका अनुषा नज़र आई ऐं हू हिकदमि माना परेशान थी वियो आहे। तंहिं ते अरीसा हुनखे चए त अनुषा तुंहिंजे ख़्यालनि ऐं ख़्वाबनि मां निकिती न आहे, तंहिंजे करे तुंहिंजे ज़हन में हर हर हू ख़्याल थी अचे थी ऐं तोखे मुंहं में बि उहा नज़र आई। ॿिए पासे दोस्तो हमाया जो जेको इहो राज़ आहे उहो खोलण वारी हुई नौकिराणी, पर हुनजी माउ अची करे हुनखे माना पकिड़े विधो ऐं हुनखे पंहिंजे कमरे में वठी आई ऐं पैसनि जी लालच ॾेई हुनखे बसि कराए वियो दोस्तो। त केतिरी देरि हुनखे पैसा ॾेई माना बसि कराए वेंदो, नेठि उहो राज़ हुननि जो खोलींदी ऐं हू खुआर थींदा दोस्तो। जेका आग लॻाइण वारी ॻाल्हि हुई उहा नौकिराणी ज़ाहिर कंदी ऐं हिननि जे माना फितनो फैलाईंदी दोस्तो। तव्हां ॾिसंदा त हीअ नौकिराणी हिननि जे माना कमु लाहींदी। ॿिए पासे दोस्तो अलीज़ो ऐं हमज़ा जी कहाणी तव्हांखे ॿुधायूं त हिकिड़ी बहितरीनु कहाणी थी वई आहे दोस्तो। जीअं त तव्हां ॾिठो त ऑफिस में हुननि जो जेको इंटरव्यू थियो अलीज़ा जो ऐं बाद में हुनजो सिकंदर हमज़ा सां टकरु थियो दोस्तो। हुन खां बाद में जेका इहा अलीज़ा हुई उहा परेशान थी वई ऐं इंटरव्यू बि हुनजो माना कामयाबु इंटरव्यू न थी सघियो दोस्तो। जंहिं ते माना हमज़ा माना हुनजो माना जेको आहे हामी थींदो ऐं हुनखे हुन ऑफिस में रखाईंदो ऐं जंहिं ते हुनखे ॿिया मुलाज़िम ऐं जेके उते रखियल आहिनि उहे चवंदा त हीअ छोकिरी ज़हनी तवाज़ुन खां ठीकु नथी लॻे ऐं हीअ हिकु भेरो ख़ुदकशी जी कोशिशि बि करे चुकी आहे। तंहिं हुअण बावजूद बि हमज़ा हुनखे हिते रखाईंदो ऐं नेक्स्ट एपिसोड जेको ईंदो दोस्तो हुन में अलीज़ो खे माना हू पंहिंजे ऑफिस जे कमरे में घुराईंदो ऐं हूअ ईंदी ऐं जीअं चवंदी जी सर ऐं हू हुनखे ॾिसंदो दोस्तो त हुनजा ॿई तबिका रोशन थी वेंदा अलीज़ो जा। त तूं माना मुंहिंजी जान छॾी छो नथो, आख़िर छो मुंहिंजो पीछो करे थी। तंहिंते चवंदो हमज़ा पंहिंजे प्यार जो इज़हार बि थी सघे थो करे ऐं थी सघे थो लटाए बि वञे दोस्तो। जी दोस्तो, त हिन ते वठां तव्हां खां इजाज़त। तव्हांजो घणो टाइम कोन था वठूं, वरी तव्हां नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु ज़रूरु कजो। नेक्स्ट वीडियो में हर अपडेट तव्हांखे ॾींदासीं। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो, वरी मिलंदासीं।